किरण ही घर हाणे तुंहिंजो आहे। हिन घर ते हाणे सिर्फ़ तुंहिंजो ई हुक्म हली सघे थो। पर यार जेकॾहिं मूंखां का ग़लती थी वञे त मूंखे माफ़ करे छॾिजां। छो त मां अञा ताईं नसीम जी यादुनि खे विसारे न सघियो आहियां। मां कोशिश कंदुसि तुंहिंजे साम्हूं मुरकंदो अचां, पर जेकॾहिं कंहिं ॾींहुं मायूस ॾिसी न त मूंखां वज़ाहत न पुछजां। सम्झी वञजां त नसीम जे नीह मुंहिंजे साह खे वरी का सट ॾिनी आहे। पर जॾहिं ही अखियूं आलियूं हुजनि त उन्हनि खे उघण जी कोशिश न कजां, छो त मूंखे मुंहिंजी नसीम जा लुड़क ऐं उनजो यादूं मूंखे पंहिंजी साह जी तंद खां वधीक प्यारियूं आहिनि। मूंखे हिन घर जी कंहिं बि शइ सां इंट्रस्ट न आहे, छो त मुंहिंजी शादी अम्मा जी बाबा जी मर्ज़ी सां थी आहे। किरण, मूंखे ॿी शादी करण जो को बि शौक़ु कोन्हे। दरअसल मां पंहिंजे पीउ माउ जी दिलराज़ी करण लाइ शादी खां इनकार न कयो, पर हाणे त ज़िंदगी गॾु गुज़ारणी पवंदी न। हयाती गॾु गुज़ारण जे लाइ हम आहंगी जी ज़रूरत हूंदी आहे। छो त ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़ाल मुड़ुसुनि जी हम आहंगी ज़रूरी आहे। हाणे इहो सभु कुझु तव्हांजी मोहबत ते डिपेंड थो करे। जेकॾहिं तव्हांजे प्यार में शक्ति आहे ऐं ताक़त आहे, कॉन्फिडेंस आहे, त मूंखां मुंहिंजी नसीम विसारे ॾेखारियो। जेकॾहिं ईअं थियो त पोइ मां पंहिंजे नसीब खे पंहिंजी दिलि मां कढी छॾींदुसि, पर जे ईअं न थी सघियो त पोइ ही हयाती जो सफ़र मां अकेलो ई गुज़ारींदुसि। इहो त अज़ाब आहे। मञा थो, पर मुक़द्दर में मिलियल अज़ाब मुरकंदे क़बूल करणा पवंदा आहिनि। छो त इन्ही में ई ॿिन्ही घरनि जी ख़ुशी आहे। हा किरण, सॉरी अशफाक, ईअं ज़िंदगी न आहे गुज़रणी। हुसना, चङो हाणे मां दुकान ते थो वञा। फारूक, शाम अचण जी कजां, मता सिज लाहे अची। छो, कमु आहे छा? कमु कोन आहे, पर जॾहिं भाॼी वठी ईंदे तॾहिं पचाए खाईंदासीं। ठीकु आहे, जल्दी ईंदुसि। अल्लाह जो शुक्र आहे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।